सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 6 मज़मून रियाज़ी बाब 6 सबक 7 तनासिब प्रोपोर्शन ॾोहिटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कर मां आहियां नाना आबिद। ॿारो असां निस्बत जे बारे में त हाणे कुझु ॼाण हासिल कई आहे। हाणे अचो निस्बत सां लाॻापियल हिकिड़ो ॿियो कंसेप्ट यानी तनासिब खे ॾिसूं। तनासिब यानी प्रोपोर्शन इहो बि असांजे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में असांखे तमामु घणो कमु ईंदो आहे। सो मुंहिंजी तव्हांखे इहा सलाह हूंदी त हिन कंसेप्ट खे थोरो वधीक गौर सां ॿुधिजो ऐं थोरो सम्झिजो। ॿारो असां पोयनि सबक़नि में ॾिसी चुका आहियूं त बराबरि निस्बतूं यानी इक्विवेलेंट रेशियोज़ छा आहिनि। असां ॻहनि जे टंगुनि ऐं पुछनि जे तइदाद जे मुक़ाबले ते ॾिसी चुका आहियूं त 40 निस्बत 10 बराबरि आहे 28 निस्बत 10 ऐं उहो बराबरि आहे 21 निस्बत 3 जे ऐं उहो बराबरि आहे 4 निस्बत 1 जे। असां इहो ॾिसी चुका आहियूं त 4 निस्बत 1 सादी सूरत वारी निस्बत आहे। उनजे करे असां चई सघूं था त उहे सभु निस्बतूं जिन जी सादी सूरत हिकु जहिड़ी हुजे साॻी हुजे उहे बराबरि निस्बतूं आहिनि। जेकॾहिं मां हिननि चइनि बराबरि निस्बतुनि मां के बि ॿ निस्बतूं खणी उन्हनि खे हिकिड़े अर्थमेटिक एक्सप्रेशन यानी रियाज़ी जे इज़हार जे सूरत में लिखां त मूं वटि मुख़्तलिफ़ इज़हार अची वेंदा। हिकिड़ो थींदो 40 निस्बत 10 बराबरि आहे 28 निस्बत 7 जे। ॿियो इज़हार इहो बि थी सघे थो त 21 निस्बत 3 बराबरि आहे 4 निस्बत 1 जे। ऐं अहिड़ी तरह मां ॿ ॿिया बि या 4 ॿिया बि दर्जे जा इज़हार लिखी सघां थो जंहिंमें ॿ निस्बतूं हिक ॿिए खे बराबरि ॾेखारियल आहिनि। जॾहिं ॿ निस्बतूं असां हिक ॿिए खे बराबरि ॾेखारींदा आहियूं त इन खे असां निस्बतुनि जी इक्वेशन यानी मसावात चवंदा आहियूं। ही सभु मसावातूं आहिनि, सभु निस्बतुनि जूं मसावातूं आहिनि। यानी इन खे असां इक्वेशन चऊं। ॿारो निस्बतुनि जी इक्वेशन यानी ॿिनि निस्बतुनि जी बराबरीअ जो रियाज़ी में हिकिड़ो अहम किरदारु आहे ऐं उन खे असां हिकिड़े ख़ासि तरीक़े सां ॾिसंदा आहियूं। ॿिनि निस्बतुनि जी बराबरी तनासिब ठाहींदी आहे यानी 21 निस्बत 3 बराबरि 4 निस्बत 1 जेका इक्वेशन आहे या मसावत आहे उनखे असां तनासिब यानी प्रोपोर्शन चवंदा आहियूं। An equality of two ratios constitutes a proportion. इन खे असां जनरल सूरत में लिखी सघंदा आहियूं त A is to B is equal to C is to D। ही जेको आहे हिकिड़ो तनासिब आहे जंहिंमें ॿिनि निस्बतुनि जी हिकिड़ी हीअ निस्बत आहे ऐं हिकिड़ी हीअ निस्बत आहे उन्हनि जी बराबरी ॾेखारियल आहे। ॿारो हाणे असांखे ख़बर पई त ॿिनि निस्बतुनि जे बराबरीअ खे यानी मसावात खे तनासिब यानी प्रोपोर्शन चइबो आहे। प्रोपोर्शन लाइ हिकिड़ो ख़ासि निशान मुक़ररु आहे जंहिंखे असां 4 नुक़्तनि वारो निशान लॻाए सघूं था। इहो असांखे ॿुधाईंदो त ही निस्बत ऐं ही निस्बत पाण में बराबरि आहिनि। हिनखे पढ़िबो ईअं आहे त A निस्बत B बराबरि आहे C निस्बत D जे। ॿारो ज़रूरी न आहे त असां हीअ निशानी इस्तेमालु कयूं। असां ॿई निशान यानी बराबरी वारो निशान बि इस्तेमालु करे सघूं था ऐं चइनि नुक़्तनि वारो निशान बि इस्तेमालु करे सघूं था। इहो असांजी पंहिंजी मर्ज़ीअ ते मुनहसर आहे ऐं जो को बि पको उसूल कोन आहे। ॿारो असांखे ख़बर आहे त ही A is to B हिकिड़ी निस्बत आहे उनखे असां रेशियो में बि लिखी सघूं था यानी अणपूर में A अपॉन B लिखी सघूं था। अहिड़ी तरह C निस्बत D इन खे बि असां लिखी सघूं था अणपूर में C अपॉन D। छो त ही तनासिब में आहिनि उनजे करे ही ॿई निस्बतूं पाण में बराबरि हुअणु खपनि उनजे करे असां उनखे बराबरी जो निशान ॾेई सघूं था। अहिड़ी तरह हिकिड़ो टियों तरीक़ो आहे तनासिब खे लिखण जो यानी तनासिब असां लिखी सघूं था 3 तरीक़नि सां। हिकिड़ो ही तरीक़ो आहे, ॿियो ही तरीक़ो आहे ऐं टियों ही तरीक़ो आहे। ही टेई तनासिब लिखण जा तरीक़ा आहिनि। ॿारो तनासिब में असांखे ख़बर आहे छो त ॿ निस्बतूं आहिनि उनजे करे हिन जा 4 रुकन हूंदा आहिनि। हर निस्बत में 2 रुकन हूंदा आहिनि उनजे करे हिन जा 4 रुकन हूंदा आहिनि। पहिरियों रुकन, ॿियो रुकन, टियों रुकन ऐं चौथों रुकन। असां हिनखे खाॿे खां साॼे तरफ़ पढ़ंदा आहियूं। A B C D पहिरियों, ॿियो, टियों ऐं चौथों। हिन में जेके ॿई छेड़नि ते हूंदा आहिनि रुकन जेको यानी पहिरियों ऐं चौथों रुकन उनखे असां एक्सट्रीम्स यानी पुछड़ियूं चवंदा आहियूं ऐं जेके विच ते हूंदा आहिनि या ॿियो नंबर ऐं टियों नंबर रुकन उन्हनि खे असां विचां रुकन यानी मीन्स चवंदा आहियूं। हिनखे जेकॾहिं मां
अणपूर जी सूरत में लिखंदुसि त पहिरें अणपूर जो अंश ऐं ॿिए अणपूर जो छेद एक्सट्रीम्स हूंदा ऐं पहिरें अणपूर जो छेद ऐं ॿिए अणपूर जो अंश विचारूकन यानी मीन्स हूंदा। इहो यादि कयो त मीन्स ऐं पुछड़ियूं छा हूंदियूं आहिनि, विचारूकन ऐं पुछड़ियूं छा हूंदियूं आहिनि, मीन्स ऐं एक्सट्रीम्स। ॿारहों हाणे असांखे ख़बर पइजी वई त तनासिब ॿिनि निस्बतुनि जी बराबरी हूंदी आहे ऐं उन में 4 रुकन हूंदा आहिनि। हाणे अचो त असां तनासिब जो उसूल ॾिसूं त उसूल कहिड़ो आहे। उसूल लाइ असां ही मिसाल ॾिसंदासीं 2 निस्बत 7 बराबरि आहे 6 निस्बत 21 जे, या हिन ॿिनि निस्बतुनि जी बराबरी आहे। सभिनी खां पहिरीं असां हिन ॿिन्ही निस्बतुनि खे लिखंदासीं अणपूर जी सूरत में ऐं हिन जी जाइ ते असां ॾींदासीं बराबरी जो निशान। मूं हिन खे लिखियो अणपूर जी सूरत में 2 भाङे 7, हिन खे लिखियुमि 6 भाङे 21, विच में हिनमि बराबरी जो निशान। हाणे मूं वटि हिकिड़ो मसावात यानी इक्वेशन अची वई। हाणे अचो त मां ॾिसां त वाक़ई हीअ मसावत आहे बि या न, यानी ॿई खाॿो हिसो ऐं साॼो हिसो बराबरि आहिनि बि या न। इहो ॾिसण लाइ जेकॾहिं मूंखे हितां छेदनि खां निजात मिली वञे त मूंखे आसानी थी वेंदी, ठीकु आहे न। हिन 7 खां निजात कीअं वठिबी, जेकॾहिं मां हिन खे खाॿे पासे खे 7 सां ज़रब कंदुसि त 7 ग़ाइब थी वेंदो, पर छो त ही अणपूर आहे, ही असांजी इक्वेशन आहे, उन जे करे इक्वेशन में हिकिड़े पासे खे कंहिं अदद सां ज़रब कबी, ॿिए पासे खां सां ज़रब करणी पवंदी जीअं इक्वेशन बराबरि रहे। जेकॾहिं मां ॿिन्ही पासे 7 सां ज़रब कंदुसि त इक्वेशन बराबरि रहंदी। हुनखे 7 सां ज़रब कई ऐं हिनखे 7 सां ज़रब कई। हिन पासे हाणे ॾिसंदुसि त मूं वटि 21 आहे। हाणे 21 सां कीअं निजात मिलंदी, 21 खां निजात ईअं मिलंदी जो 21 सां ज़रब कजे। मूं जेको आहे हिन पासे बि 21 सां ज़रब कई ऐं हिन पासे बि 21 सां ज़रब कई, त इन सां छा थींदो जो मूंखे ॿिन्ही छेदनि खां निजात मिली वेंदी। हीउ छेद बि ख़तमु थी वेंदो ऐं हीउ छेद बि ख़तमु थी वेंदो। मूंखे छा मिलंदो, मूंखे मिलंदो 2 भाङे 7 जेको ही हो ऐं हिते 6 भाङे 21, 21 ज़रबिया 7 सां हिन पासे बि ज़रब कई ऐं 21 ज़रबिया 7 सां हिन पासे बि ज़रब कई। हाणे मां छा कंदुसि जो मां ॾिसंदुसि त कहिड़ा हिते मां कटे सघां थो रुकन। हिते मां कटियां थो 7 7 सां कटिजी विया, हिते 21 21 सां कटिजी विया। मूं वटि छा बचियो हिते 2 ऐं 21, बचियो मूं वटि 2 ऐं 21 ऐं हिते 6 ऐं 7 इहे मूं वटि बचा। ॿिनि खे 21 सां ज़रब कबी त जवाबु ईंदो 42 ऐं हिन पासे 6 7 42। ॿिन्ही पासे थियो खाॿो हिसो 42 थियो, साॼो पासो 42 थियो। इन जो मतिलबु त वाक़ई ही इक्वेशन आहे, ही मसावत आहे ऐं खाॿो पासो ऐं साॼो पासो बराबरि आहिनि। मां त मूंखे उसूल त कोन नज़र आयो, पर अचो त असां उसूल हासिल करण लाइ ॾिसूं त असां विच में छा कयो आहे ऐं छा असांखे मिलियो आहे। हिते तव्हां ॾिसो त असांखे छा मिलियो आहे, 2 ज़रबिया 21 मिलियो आहे ऐं हिते 6 ज़रबिया 7 मिलियो आहे। हिनखे मां अलॻि करे थो लिखां। हाणे जेकॾहिं मां हिन 2 ज़रबिया 21 खे पंहिंजे असल जेको असांजो तनासिब हो उन सां कंपेयर कयां, हिन सां या हिन सां, त छा थींदो, छा ख़बर पवंदी त 2 ज़रबिया 21 किथे आहे हिते मूं वटि तनासिब में, ही 2 हे ऐं ही 21 आहे ऐं 6 ज़रबिया 7 किथे आहे, हिनखे मां साए रंग सां थो कयांसि जीअं थोरो असांखे ख़बर पए। ही 6 ज़रबिया 7 हिते आहे, इहे छा आहिनि, हाणे 2 ज़रबिया 21 छा आहे, इहे आहिनि असांजूं 6 ज़रबिया 7 आहिनि विचारूकन ऐं 2 ज़रबिया 21 आहिनि असांजूं पुछड़ियूं हिन तनासिब जूं। असां छा था चई सघूं त हिते असां वटि ज़रबोपत आहे पुछड़ियुनि जी ऐं हिते आहे ज़रबोपत विचनि रुकननि जी, जेके ॿई बराबरि आहिनि। हिन मां असांखे इहा ख़बर पई। तनासिब जो पहिरियों उसूल जेको आहे असांखे ख़बर पइजी वई त पुछड़ियुनि जी ज़रबोपत बराबरि आहे विचनि जी ज़रबोपत जे। प्रोडक्ट ऑफ एक्सट्रीम्स इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ मीन्स। इहो असांजो तनासिब जो पहिरियों उसूल आहे। हिनखे जेकॾहिं मां अणपूर जी सूरत में लिखियो आहे तनासिब, त उनखे मां ईअं ॾेखारे सघां थो त A मल्टीप्लाई बाय D इज इक्वल टू B मल्टीप्लाई बाय C। मूंखे ख़बर आहे त ही ॿई जेके आहिनि उहे असांजा एक्सट्रीम्स आहिनि ऐं ही ॿई असांजा मीन्स आहिनि। यानी मां लिखी सघां थो A मल्टीप्लाई बाय D इज इक्वल टू B मल्टीप्लाई बाय C। इहो आहे तनासिब जो पहिरियों उसूल।
ॿार छो त हिते तव्हां ॾिसो त ही लीक हिन पास थी अचे ऐं ॿी लीक हिन पासे थी अचे, ॿई लीकूं हिक ॿिए खे क्रॉस थियूं कनि, यानी मंधेड़ो थो ठहे, जेके ॿिन्ही खे जेके मां लीक में मिलायां, छो त ही मंधेड़ो थो ठहे, ही क्रॉस थियूं कनि, उनजे करे इन उसूल खे असां क्रॉस मल्टीप्लिकेशन चवंदा आहियूं, अंग्रेजीअ में क्रॉस मल्टीप्लिकेशन। क्रॉस मल्टीप्लिकेशन न सिर्फ़ हिकिड़ो उसूल आहे, पर ही हिकिड़ो सवालनि खे हल करण जो या सॉल्व करण जो तरीक़ो बि आहे, ऐं उहो अक्सर इस्तेमालु थींदो आहे, उनजे करे हिनखे यादि रखिजो। क्रॉस मल्टीप्लिकेशन असां हिननि खे अॻियनि सवालनि में, अॻियनि सबक़नि में बार बार इस्तेमालु कंदासीं। हाणे पहिरें ई असांजे उसूल मां तनासिब जो उसूल नंबर ॿियो, यानी ॿियो उसूल मिले थो। जेकॾहिं ॿिनि निस्बतुनि जी पुछड़ियुनि जी ज़रबोपत विचनि जी ज़रबोपत जे बराबरि न आहे, त उहे निस्बतूं तनासिब में न आहिनि। यानी असां वटि जेकॾहिं ॿ निस्बतूं मिलियल आहिनि, पर उन्हनि जे पुछड़ियुनि ऐं विचनि जी ज़रबोपतूं बराबरि न आहिनि, त उहे निस्बतूं तनासिब में न आहिनि, उहे अलॻि अलॻि निस्बतूं आहिनि। हाणे असां तनासिब जे ॿिन्ही उसूलनि खे मिसालनि ते ॾिसंदासीं। हिकिड़ो मिसाल आहे जंहिंमें मूं वटि ॿ निस्बतूं मिलियल आहिनि, 5 निस्बत 10 ऐं 15 निस्बत 20। असांखे इहो ॾिसणो आहे त इहे निस्बतूं तनासिब में आहिनि या न आहिनि। उन लाइ असां छा ॾिसंदासीं त असांजूं हिननि ॿिन्ही जूं पुछड़ियूं कहिड़ियूं आहिनि ऐं उनजा विच कहिड़ा आहिनि। ही मूं ॾेखारियूं पुछड़ियूं एक्सट्रीम्स, ऐं ही मूं ॾेखारिया हिन जा विच। हाणे इन्हनि ॿिन्हिनि जी असां ॾिसंदासीं ज़रबोपत। सो पुछड़ियुनि जी ज़रबोपत थींदी 5 मल्टीप्लाई बाय 20, 25 100, इहो थी असां वटि 100। उन खां पोइ जेकॾहिं मां विच ॾिसां त विचनि जी थींदी 10 ज़रबिया 15, इहो थींदो 150। हाणे 100 ऐं 150 बराबरि आहिनि या न? ही थी 100 ऐं हिन पासे थी असां वटि 150, इहे ॿई बराबरि कोन आहिनि, उनजे करे ही तनासिब में न आहिनि। सो असां चई सघूं था त ही ॿई निस्बतूं, यानी 5 निस्बत 10, 15 निस्बत 20, इहे तनासिब में न आहिनि। हाणे असां हिकिड़ो ॿियो मिसाल था ॾिसूं। उन में आहे 2 निस्बतूं 2 निस्बत 3 ऐं 4 निस्बत 6। इन में बि मां जेको आहे उहो पुछड़ियुनि खे ऐं विच वारनि खे अलॻि अलॻि कंदुसि, ऐं पोइ कंदुसि उन्हनि जी ज़रबोपत। 2 ज़रबिया 6, इहो थींदो 12, ऐं उनजे विचनि जी ज़रबोपत थींदी 3 ज़रबिया 4 बराबरि थींदो 12। हाणे मूं वटि ख़बर आहे त हिन पासे 12 आहे ऐं साॼे पासे 12 आहे, ऐं इहे ॿई बराबरि आहिनि, उनजे करे ही मां चई सघां थो त ही निस्बतूं तनासिब में आहिनि। अहिड़ी तरह सां ॿिन्ही उसूलनि खे इस्तेमालु करे ॾिठो, असांखे ख़बर पई त कीअं इहे उसूल इस्तेमालु थींदा आहिनि, ऐं विचनि जी ज़रबोपत ऐं एक्सट्रीम जी ज़रबोपत बराबरि हुअण सां ई तनासिब ठहंदो आहे। ॿारो इन ते असां अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। ख़ुदा हाफ़िज़।